सिंध के गवर्नर वडे वज़ीर ऐं काबीना के मेंबरनि कायदे आज़म की मज़ार ते हाज़िरी भरी आहे। गवर्नर निहाल हाशमी जो चवणु आहे असां अॼोके ॾींहं ते आज़ादी के ख़्वाब की तामीर हासिल कई। गवर्नर निहाल हाशमी जो चवणु आहे असां अॼोके ॾींहं ते आज़ादी के ख़्वाब की ताबीर हासिल कई। संदसि चवणु हो त नौजवाननि के साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻिते वधणो आहे। वडे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पाकिस्तान असांजे बुज़ुर्गनि जे लाज़वाल क़ुर्बानीनि जो समर आहे। संदसि चवणु आहे त सिंध असेंबली सभ खां अॻु में पाकिस्तान जो ठहराउ पास कयो। आगाह कई पिया वांके सिंध के गवर्नर वडे वज़ीर ऐं सिंध काबीना के मेंबरनि कायदे आज़म की मज़ार ते हाज़िरी भरी आहे। गवर्नर सिंध निहाल हाशमी जो चवणु आहे त असां अॼोके ॾींहं ते आज़ादी के ख़्वाब की ताबीर हासिल कई। संदसि चवणु हो त नौजवाननि के साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻिते वधणो आहे। वडे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पाकिस्तान असांजे बुज़ुर्गनि जी लाज़वाल क़ुर्बानीनि जो समर आहे। संदसि चवणु हो त सिंध असेंबली सभ खां अॻु में पाकिस्तान जो ठहराउ पास कयो।